मेरा नाम सलीम अहमद खान है। जी यहाँ पर सीनियर सिटीजन टेक्नोलॉजिस्ट हूँ जी। और तकरीबन 32 ईयर्स से मैं यहाँ पर जॉब कर सही। रहा हूँ। हाँ अभी ये जो नया इंस्टॉल किया यूनिवर्सिटी स्कैन अच्छा। यहाँ पर अच्छा, ये नया किया है इंस्टॉल। 2011 से हम कर रहे हैं यहाँ पर। हाँ, सही। उसके बाद बीच में ब्रेक आया था, फिर दोबारा सही। यूनिवर्सिटी लगाया। सही 20 से 25 पेशेंट को डेली हम यहाँ पर सही। स्कैन कर रहे हैं। अच्छा सर, हमें ये बताइएगा कि अगर प्राइवेट में करने जाएं तो कितना कॉस्टली होगा ये? इसमें अगर आप प्राइवेट करने जाते हैं तो जैसे आग खान या गाँव में देखें तो वहाँ पर खाली सिटी स्कैन एब्डोमेन के अब ले लें तो वहाँ पर 30-40 हज़ार से कम ही 30-40 हज़ार, यहाँ पे फ्री ऑफ कॉस्ट। अच्छा सर, हमें ये बताएं कि डिले कितना होता है, मतलब डेट्स अगर कोई लेने आए? अच्छा, वेटिंग टाइम कितना? वेटिंग टाइम कुछ भी नहीं, अगर आपको कल स्कैन कराना है या परसों कराना है तो डेट मिल जाएगी। जबरदस्त, बेहतरीन। वो 24 आवर चल रही है सर 24 आवर हले तो असां वेटिंग हाणे न आहे। वेटिंग नहीं है, अगर कल के स्कैन कल भी कर डेली 25-30 डेली असां सिटी स्कैन थियनि था। सर हाणे 24 आवर थिए थो, इहो किथे बि न आहे 24 आवर गवर्नमेंट हॉस्पिटल में। मैडम जी हुई ख्वाहिश त तव्हां सेक्रेटरी साहब जी हुई त तव्हां हिनखे उहो करायोसि 24 आवर। असां उहो स्टाफ रखाए कीअं बि करे असां स्टार्ट कराए छॾियो। 24 आवर असांजो कमु थिए थो। शुक्र अल्लाह जो हेल्थ डिपार्टमेंट में असांखे सपोर्ट बि आहे, मथां बि मैडम जी सपोर्ट आहे, सेक्रेटरी साहब जी असांखे सपोर्ट आहे। इहो जंहिं करे असांखे एतिरो असां बि स्टैंड खणूं था ऐं असां हलायूं था। वरना तव्हां पाण ख़बर आहे जॾहिं मथां सपोर्ट न हूंदी त पोइ किथे माण्हू कोन थो कमु थी सघे। बिल्कुलु मां सही था चओ। नाज़रीन ॿुधी रहिया आहियो त सिटी स्कैन जेको आहे उहो 24 आवर्स जेको आहे उहो हुते खुलियल आहे ऐं उन खां अलावा फ्री ऑफ कॉस्ट आहे। जेकॾहिं तव्हां हिते अचो था त इन सहूलियत खे अवेल करे सघो था। जी सर। कॉन्ट्रास्ट जेको हूंदो आहे असां हुनमें तक़रीबन ॿाहिरां मिले थो 7-8 हज़ार जो कॉन्ट्रास्ट आहे। उहो सिटी स्कैन जो कॉन्ट्रास्ट पेशेंट खां हुनखे लॻाइबो आहे। असां फ्री ऑफ कॉस्ट आहे, उहो बि डेली 25-30 पेशेंट खे असां ॾियूं था। उहो किथे बि कोन्हे गवर्नमेंट हॉस्पिटल में, किथे बि न पैसा वठी ॿाहिरां पेशेंट वठी ईंदा आहिनि, पर असां पेशेंट खे पाण था ॾियूं।